वचन जह सर्ब कला आपह परबीन, जह सर्ब कला आपह परवीन, तह वेद कतेब कहाँ को चीन, तह वेद कतेब कहाँ को चीन। जॾी सर्ब कला समर्थ प्रभु पाण ही हुयो त वेद ऐं किताब काथे केरु सुञाणंदो हो। जॾहिं भगवान महाप्रलय अवस्था में हा, कुछ भी न हुयो, केवल श्री भगवान हा, तॾहिं भी उहे समर्थ हा। अॼु सॼो संसार अनंत लोक हलाए रहिया आहिनि, तॾहिं भी उहे समर्थ आहिनि। सभिनि जे हूंदे भी उहे ई समर्थ आहिनि, कंहिंजे न हूंदे भी उहे उहे ई समर्थ आहिनि। परबीन आहिनि, दक्ष आहिनि, समर्थ आहिनि सभिनी कलाउनि में। सर्व कला समर्थ प्रभु बिरथा जानन हार, जाके सिमरन उधरिए नानक तिस बलिहार। वेद भगवान जी श्वास आहिनि। कतेब यानी मुसलमाननि जा किताब, जीअं क़ुरान थी वियो। कतेब यानी जेके उर्दू मुसलमान रखंदा आहिनि उनखे कतेब था चवनि। ऐं वेद यानी असांजा सनातन जेके शास्त्र आहिनि, 4 वेद चया विया आहिनि। त हाणे ॿुधायो, साम वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, 4 उपवेद भी थींदा आहिनि। आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्व वेद, स्थापत्य वेद। त इहे सभु जेके वेद आहिनि, इहे परमात्मा जी महिमा कंदा आहिनि। 24 कलाक उन जा गुण गाए, उन जा लक्षण, उन जी विशेषता, उन जी शोभा, उन जी सुंदरता, उन जी शक्ति, माधुर्य, ऐश्वर्य, उन्हनि जा रहस्य चई करे पोइ आख़िरीअ में छा चवंदा आहिनि? नेति नेति जस वेद कहे न इति। त एतिरो बि न आहे, ॿियनि था। असां जेतिरो चयो आहे ओतिरो ई न आहे। भगवान अनंत आहिनि, अनंत आहिनि, बेअंत आहिनि। वेद भगवान जी प्रकट थी करे भी स्तुति कंदा आहिनि। रामायण भागवत में वर्णन ईंदो आहे कि वेद स्तुति, कि वेदनि देवताउनि जहिड़ो रूप धारण करे ऐं भगवान जी स्तुति कई आहे। वेद कंहिं लिखिया न आहिनि। वेदनि जो केवल वेदव्यास भगवान विस्तार कयो आहे। हिकु मो 4 वेद करे छॾिया। 5 वेद महाभारत खे बि चयो वियो आहे। लेकिन हाणे ध्यान जो साथ संगत जी, अॼुकल्ह ॿारनि जी ॻाल्हि त छॾियो, असांजी ॻाल्हि ॾिसो, 4 वेदनि जा माण्हुनि खे नाला ई पतो न हूंदा आहिनि, हा न। उपवेद त अञा कंहिंखे पतो न आहिनि। अरिड़हनि पुराणनि जी ॻाल्हि कयो त मुश्किल सां 4-5 पुराण कंहिंखे यादि हूंदा। हाणे ॿुधायो, जंहिंजो नालो ई पतो न आहे, शीर्षक ई पतो न आहे, त हुनजो ज्ञान छा पतो हूंदो? ॿुधायो न। इन करे भगवान श्याम सुंदर सरल करे कलयुग जे जीवन खे सम्झी आहे कि हे एतिरो भार खणी न सघंदा। 4 युग थींदा आहिनि। सतयुग में सभु ॼाणंदा, सभिनि खे ज्ञान पतो हूंदो, सभु ज्ञानी हूंदा हुआ, सभु ध्यानु कंदा हुआ। लेकिन कलयुग में तॾहिं भगवान सभिनी जो सार भगवत गीता में रखी छॾियो ऐं श्रीमद् भागवत महापुराण में प्रेम, भक्ति, ज्ञान, वैराग्य सभु रखी छॾियो। त केवल गीता भागवत ई कोई पढ़ी वठे, भगवान जे भक्तनि जी कथा सम्झी श्रवण करे, त उनजो बि बेड़ो पार थी वेंदो। ईअं सम्झो सभु वेद शास्त्र उन्हनि पढ़ी वरिता। पर जॾहिं सृष्टि जी रचना ई न आहे त पोइ केरु वेद पढ़े, केरु सम्झे? सभु त पहिरियों ई भगवान में लीन आहिनि। त उन अवस्था में केवल श्री भगवान आहिनि ऐं उहे ई सभु कुझु आहिनि। ऐं हिन महिल जॾहिं सृष्टि हली रही आहे त असां वेद सम्झी नथा सघूं, पढ़ी नथा सघूं। हाणे ॿुधायो, जॾहिं कुझु न हुयो श्री भगवान हा,
यानी न प्राणी होया, न इंसान होया, न सृष्टि हुई, तरी केवल श्री भगवान हा। और हाणे भी अगर कोई उहा नज़र रखे कि कोई कोने, केवल श्री भगवान है, त ईअं सम्झो उहो ब्रह्म ज्ञानी थी वियो। ध्यानु ॾिजो, ॾाढी सूक्ष्म ॻाल्हि आहे कि महाप्रलय में कोई भी कोने, श्री भगवान आहिनि। अब ब्रह्म ज्ञानी हिन महिल सृष्टिअ जे हलण जे समय भी उहो ज्ञान पाए वठंदो आहे कि कुछ भी तो कोने, केवल श्री भगवान आहिनि। इनखे शंकराचार्य आदि वॾे वॾे ब्रह्म ज्ञानी महात्माउनि कहिड़े हिसाब सां सम्झायो आहे? अद्वैत, द्वैत, द्वैतवाद, अद्वैतवाद, अलॻि अलॻि तरीक़नि सां उन्हनि महान ज्ञान ॾिनो आहे। द्वैत याने द्वितीय, ॿ, हिकिड़ो जीव हिकिड़ो परमात्मा। अद्वैत यानी जीव ख़तमु थी वियो, जीव पंहिंजो पाण खे भॻवान में लीन करे छॾियो कि मुंहिंजो कोई वजूद कोन्हे, अस्तित्व कोन्हे, केवल भॻवान आहिनि। त ब्रह्म ज्ञानी चवंदो आहे ॿियो आहे किथे प्रभु, हिकिड़ो तूं ई त आहीं, ॿियो कोई त आहे ई कोन। त ॿुधायो, हिकु भॻवानु बचियो त केवल श्री भॻवानु बचियो त उहो सम्झो जीते जी मुक्त थी वियो, केवल श्री भॻवानु। पर इहे ॾाढी कठिन अवस्था आहे, ॾाढी कठिन ॻाल्हि आहे ईअं सम्झणु, ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। जॾहिं असांजे भीतर विषय, विकार, वासना, कई तरह जा उपद्रव सभु निकिरी वञनि, ॿाहिरीं पवित्रता त सरल आहे, भीतर बि शुद्धता अची वञे। व्यवहार में माण्हू पवित्र आहे, उथणी वेहणीअ में सच थो ॻाल्हाए, मिठो थो ॻाल्हाए, कंहिंखे दुखाए नथो, इहा त अञा ॿाहिरीं पवित्रता आहे। लेकिन मन बि शुद्ध रहे, वीचार बि शुद्ध रहनि, पाण खे कॾहिं बि शरीर न सम्झे, शरीर सम्झे त मूर्ख थी वियो। इहा भीतर जी शुद्धता बि त अचे, तॾहिं त वञी ध्यानु थींदो। अॼुकल्ह ध्यानु केंद्र हलंदा आहिनि, सिधो पहिरियों ई ॾाके ते माण्हू ध्याननि में वञी विहारींदा आहिनि, त अचो मेडिटेशन कयो। हा, वॾा वॾा कोचिंग सेंटर था हलनि, पैसा ॾेई करे माण्हू मेडिटेशन था सिखनि। उन्हनि खे एतिरो पतो न आहे त मेडिटेशन खां पहिरियों जेको पायदान हूंदो आहे उहो आसन। 3 घंटा वेहणु सिखो, उहो 6 घंटा कयो, 8 घंटा कयो, इनखे आसन चइबो आहे। वरी यम नियम थींदा आहिनि। यम नियम यानी ॿाहिरीं अंदरी शुद्धता, अलॻि अलॻि तरह जी, कई तरह जी शुद्धता। यम नियम, आसन, यम नियम, पोइ वरी थींदो आहे प्राणायाम। श्वास बिल्कुलु गतीअ में हलनि, हेठि मथे न हलनि, श्वासनि ते असांजो पूरो संयम हुजे। जीअं नोट ॻणींदा आहियूं त सही ॻणींदा आहियूं, तीअं गिनतीअ जा श्वास हुजनि, हिकु ताल में हुजनि, जीअं संगीत में ताल हलंदी आहे। प्राणायाम, प्रत्याहार, जीअं मुंहं में असां कुझु विझंदा आहियूं त सोचे सम्झी विझंदा आहियूं, हे भक्ष्य आहे, अभक्ष्य आहे, खाइजे न खाइजे। तीअं अखियुनि सां बि आहार वठंदा आहियूं, कननि सां बि आहार वठंदा आहियूं, मन सां बि जेको आहार वठंदा आहियूं, वरी उन ते कंट्रोल थिए, नियंत्रण थिए। प्रत्याहार, आसन, यम नियम, प्राणायाम, प्रत्याहार। पोइ वञी थींदी आहे धारणा, कि मूंखे योग जो धारण करिणो आहे, परमात्मा खे मां धारण करणु हलियो आहे। मज़ाक आहे? ध्यान में परमात्मा ईंदा, ईअं अची वेंदा। पोइ थींदी आहे धृति, जंहिंखे गीता में श्री कृष्ण भॻवानु चवनि था धृति हुजे, सात्विक हुजे, सत्संग जे द्वारा ईंदी आहे धारणा। पोइ थींदो आहे ध्यानु 7 नंबर में, तॾहिं वञी 8 नंबर में समाधि लॻंदी आहे। समबुद्धि, समधीर्य। पहिरीं नंबर में अॼुकल्ह ध्यानु थो हले, त छा कजे भाई? सरल ॻाल्हि चओ, श्रेष्ठ ॻाल्हि चओ त भॻवान जो नाम सिमरन कयो। घुमी फिरी करे कलयुग में ॿियो कुझु न ईंदो आहे, त सम्झाइण जे लाइ सभु ॻाल्हियूं चई थी वञनि, बाक़ी घुमी फिरी करे प्रभु, हे नाथ, हे मेरे नाथ, मैं आपको भूलूं नहीं। उनखे सरल तरीक़े सां गुरुजन चयो त विसर नाही दातार, अपना नाम देह, गुण गावां दिन रात, नानक चाहो एह। सबना जियां काय खुदाता, सो मैं विसर न जाई। नानक नाम मिले ता जीवा, तन मन थी वे हरिया, विसर नाही दाता। हे मेरे नाथ, मैं आपको
भूलू नहीं। बार बार निरंतर भगवान खे यादि कंदे 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 हे जीव भगवान में लीन थी वेंदो आहे। अहंकार नाश थियणु यानी पाण खे भुलिजी वेंदो आहे कि मां कुझु बि न आहियां। भगवान जाणे मां भगवान खे ई ॾिसी रहियो आहियां, केवल श्री भगवान आहिनि। मां जहिड़ो बि आहियां उन्हनि जो आहियां, उहे ई केवल मुंहिंजा आहिनि। इन तरह सां उहो जीते जी मुक्ति पाए वठंदो आहे। असांजे बाबा जन चयो मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो। आहा मिठो नालो सुठो नालो राम जो, राम जो मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। चार वेद खोले ॾिस तंहिं में राम थी, चार वेद खोले ॾिस तंहिं में राम थी, गीता भी पढ़ी ॾिस तंहिंजो ज्ञान थी, गीता भी पढ़ी ॾिस तंहिंजो ज्ञान थी। आहा चार वेद खोले ॾिस तंहिं में राम थी, गीता भी पढ़ी ॾिस तंहिंजो ज्ञान थी। दुनिया थी ॻोल्हे जंहिंखे ॾिसे राम थो, दुनिया थी ॻोल्हे जंहिंखे ॾिसे राम थो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो। आहा मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। ऋषि मुनि ज्ञानी संत ॾियनि इशारा, ऋषि मुनि ज्ञानी ध्यानी ॾियनि इशारा, तंहिंजे मिलण लाइ कन चारा, को जपे वठ पाए वठ नाम राम जो, जपे वठ पाए वठ नाम राम जो। ओहो मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। ओ मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। अरे माखी ऐं मिसरी ने बात खां मिठो, माखी ऐं मिसरी खां बिया मिठो, सारे परिवार पुट पोटन खां मिठो, सारे परिवार पुटन पोटन खां मिठो। केॾो सुंदर उदाहरण आहे। अगरि ॾाढो पोटे खे न ॾिसे त हुनखे रोटी न वणंदी आहे। हा चवंदा आहिनि मूल खां वधीक सूद प्यारो हूंदो आहे। नंढा ॿार त दुश्मन जा बि सुठा लॻंदा आहिनि ॿारनि खे, निर्विकार केॾो न प्रेम कंदा आहियूं। हक़ीक़त में बुरो न मञिजो, भॻवान जो नालो त मिठो आहे, भॻवान जो स्वरूप आहे, पर असांखे त कौड़ो लॻंदो आहे, हा न भाई। असांखे किथे मिठो लॻंदो आहे। हिकु बार चओ त जय श्री कृष्ण, ऐं 6 कलाक चवंदासीं त हा मन ई ख़राबु थी वञे, अचण ई बंदि करे छॾनि माण्हू।
हे 6 कलाक विहारे था छॾनि। हक़ीक़त में भगवान जो नालो कड़वो ना आहे, कड़वाहट असांजे भीतर अची वई आहे। चवनि था जेतिरो संसार जी ॻाल्हियूं मिठियूं थी लॻनि, पुट पोटरा परिवार धन दौलत, हे त कुझु बि न आहे, करोड़मो हिसो बि न आहे। भगवान जो नालो त एॾो मिठो आहे, पर ईअं मिठो न लॻंदो आहे। ओहो, निरंतर कंदो अचे, भॼन कंदो अचे, हा हा नाम खुमारी नानका चढ़ी रहे दिन रात। गांजा अफीम चरस उतर जात प्रभात, पर नाम खुमारी नानका चढ़ी रहे दिन रात। इहा खुमारी पहिरियों चढ़ंदी न आहे, मुसीबत इहा आहे। ईअं मिठो न लॻंदो आहे, अधु घंटो जपियो, कलाक जपियो, कुझु थियण वारो न आहे। जेसि ताईं माण्हू सॼो ॾींहुं उनखे ध्यानु करे सिमरन कंदो अचे त राममय थी वेंदो आहे। उहो एॾो पवित्र थी वेंदो आहे महाराज, एॾो पवित्र की छा चइजे, देवताउनि खां बि ऊचो थी वेंदो आहे, देवताउनि जो बि वंदनीय थी वेंदो आहे। देवता उनखे प्रणाम कंदा आहिनि। एॾी वॾी महिमा आहे भगवान जे नाम जी, मामूली ॻाल्हि न आहे। तो वो नाम बार बार, राम नाम अति मीठा है कोई गा के देख ले। जेसि ताईं न कंदासीं भॼन तेसि ताईं उहो भाव आनंद अचण वारो न आहे। माखी ऐं मिसरी ने बात खां मिठो, माखी ऐं मिसरी ने बात खां मिठो, हो सारे परिवार पुट पोटन खां मिठो, सारे परिवार पुटन पोटन खां मिठो। अरे नाम जहिड़ो मिठड़ो नाहे को सुठो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। नाम जहिड़ो मिठो नाहे कोई घर सुठो, नाम जहिड़ो मिठो नाहे कोई घर सुठो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। ॻोल्हे ॾिस जग सारो की न मिलंदे, ॻोल्हे ॾिस जग सारो की न मिलंदे, अरे गुरुअ बिना कोई की न ॾसींदे, गुरुअ बिना कोई की न ॾसींदे। ॻोल्हे ॾिस जग सारो को न मिलंदे, गुरुअ बिना कोई की न ॾसींदे। आनंद जे गीत में भी बयान ही सुठो, आनंद जे गीत में भी बयान ही सुठो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, आहा कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो, कोई पार को न पाए तंहिंजे धाम जो। मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। आहा मिठो नालो सुठो नालो राम जो, मिठो नालो सुठो नालो राम जो। बोलो सियावर रामचंद्र की जय। हरि नाम भगवान की जय। सात संगत जी, श्रीमद् भागवत कथा